तुंहिंजी चिठी। सॼण तुंहिंजी चिठी ॾिसियो, चवां पई किथे शीशे जूं कंगड़ियूं भञी दूरबीन त की न वई ठाही अथई। सिट सिट खे रंगीन ख्वाब जो वेस खणी पारायो अथई। हर सिट में चित्र ई ॿिया, मिठास एॾो ॼण अगमदेस खां आयल पखिड़ा पिया ॿोलीनि। कहिड़ा आहिनि संदन रंग, कहिड़ी आहे संदन हुंगार, पिया हिक ॿिए सां विछड़नि। ॾिसियो मन पियो उथलूं खाए उन्हनि खे प्यार करण लाइ, पर कंवल कुंवरा संदन पंख हल्के हवा जे झूटे ते पिया फरफर कनि। तिन खे चुमण त परे रहियो, हथ लाहींदे पई हिचकां। सिट सिट में आहे को साहु भरियल, कपह जे उॾामंदड़ रेशे खां नरम आहे जंहिंजो अहसास। चिठीअ जो मिठास हो माणन चहिरो। चवां पई लिखणी का आहे सॼण तुंहिंजी, जहिड़ी मोहन जे दड़े मां निकितल नाचणी। माठ मुख सां ॿोल के ॿोले थी, जहिड़ा राति जे वक़्तु खुरखुबीतरा खेतनि में। ॿाहुनि ऐं निगाहुनि जे हेर फेर सां जो हवाउनि जे वणनि खे वटि थी ॾिए त गुल छणियो पवनि हर टारीअ मां। पेर बि अथसि पिदमिड़ा, मुरनि खां मथे सूसीअ जी सुथण अथसि कशल, जेका पिनुनि तां गुज़रंदी सथड़ूं पार करे चेल खे झलियो वेठी आहे सोघो। कशल कमंद जहिड़ी नार आहे तुंहिंजी लिखणी। श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ जो ही अदब लतीफ़ तव्हां ॿुधी रहिया हुआ आशा चांद जे आवाज़ में। हुन जूं ॿियूं रचनाऊं, कहाणियूं, नॉविल वग़ैरह तव्हां पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundariuttam.com ते। पंहिंजो रायो असांखे ईमेल कजो info@sindhisangat.com ते। जय झूलेलाल।